कमिश्नर साहिब हिते पहुतो आहे, असांजी आवाज़ खे ॿुधो अथसि ऐं असांखे यकीन ॾियारी कराई। इन मामले ते सेमिनार कराए उनमें पुलिस SP साहब ऐं जेका रेंजर्स विंग कमांडर उहे सभु वेही मीटिंग कंदा ऐं क़बाइली जेका दहशतगर्दी आहे, क़बाइली जेका तज़ादम आहिनि उनखे ख़तमु करण जे लाइ किरदारु अदा कंदा। इन अमल खे असां तमामु जेका आहे एप्रिशिएट कयूं था ऐं तारीफ़ कयूं था। सारा जेको अमल आहे जेको डिप्टी कमिश्नर साहब अॼु पहुतो आहे, असांजी आवाज़ जेका आहे उन्हनि ताईं पहुतो आहे, अमल में जेका आहे एप्रिशिएट कयूं था ऐं उनजी तारीफ़ कयूं था ऐं उमेद कयूं था इन अमल में जेका आहे असांजा जेके बि हेड आहिनि ज़िले जे अंदरि, डिप्टी कमिश्नर साहब आहे, SP साहब आहे ऐं रेंजर्स जा जेके ज़िम्मेवार कर्नल साहिब आहिनि उहे वॾे संगीन मामले ते जेका आहे नोटिस वठी अमन बहाल कराईंदा। ऐं असां जिदोजहद सभिनी दोस्तनि खे जेका आहे मुबारकूं हुजनि। ॿियो असांजी आवाज़ DG साहब पहुतो आहे, अञा हीअ जिदोजहद ख़तमु कोन थी आहे, अञा कंटिन्यू रखंदासीं जेसिताईं असांजी क़बाइली दहशतगर्दी रोके नथो सघे। ऐं सभिनी आज़ पार्टी मूवमेंट जा सभिनी दोस्त जेका आहे DC साहब जो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, कैंप मुसलसल जारी रहंदी इंशाअल्लाह। मुंहिंजा समरात अचणु शुरू थी विया आहिनि। कल तव्हां ॾिठो सरदार देव खान बेगानी, मीर इकबाल अहमद खान, जेका मिजानी साहब, अंसार मीर महबूब अली खान आयो ऐं मुताक़ात अॼु असां वटि पंहिंजे डिस्ट्रिक्ट जो हेड फादर ऑफ डिस्ट्रिक्ट आहे। इंशाअल्लाह मुंहिंजे ख़्याल में कदम बहितर थींदो ऐं कदम हलंदो रहंदो। असां DC साहब जा मजबूर ऐं माण्हू बि आहियूं। सुभाणे ही कैंप पंहिंजी जॻह ते जारी रहंदी ऐं सुभाणे असांजे एग्रो यूनियन वारा जेके वातावर आहिनि उन्हनि जेको आहे हिन कैंप में शिरकत ऐलान कयो आहे। यानी 11 खां पोइ DC साहब सां मुलाक़ात थी थींदी ऐं मसाइल ते शुक्रिया DC साहब तव्हांजी तरफ़ होमवर्क